मुस्तफा के मिठो को न हुंदो मुझे सहाबा के भी को न मिठो हुंदो मुझे सहाबा जे ताबईन तबा ताबईन के भी न मिठो हुंदो पर प्यार मां मुस्तफा सा एकरो कंदा जो मुझो नालो उनन जे आलो वठ को मज को उनन जी दिल जी तरी रब खोली दो हुजूर फरमायो कोई अण ॾिठो मां मुस्तफा सां प्यार कंदा मां मुस्तफा अॼु ई उन्हनि सां प्यार करे रहियो आहे त ही जेकी कुझु दुनिया में ही सभु कुझु हली रहियो आहे हे तुंहिंजो मुंहिंजो कमाल आहे हे मुंहिंजे महबूब मुस्तफा जे निगाह नूरीअ जो कमाल आहे पर न मुंहिंजा दोस्त काॾे तूं असां चारई पलान चिक में फरिया लेकिन उनजे बावजूद पंहिंजे घर में जो घुरायो अथई इहा निशानी यादि रखी छॾियो पंहिंजे घर में जो घुरायो अथई त इहा निशानी आहे पंहिंजे अङण ते कंहिंखे घुराइबो आहे जवाबु ॾियो पंहिंजे काज में कंहिंखे घुराइबो आहे जेको दिलि ठहियल हूंदी आहे उतां के तुंहिंजी आहे त मर्ज़ी बि तुंहिंजी आहे जंहिंजे लाइ दर खोली तुंहिंजी मर्ज़ी जंहिंजे लाइ दर बंदि करी तुंहिंजी मर्ज़ी उतां के तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजी जवाबु ॾेई घर पंहिंजो आहे तो ख़ालिक़ काइनात जो पंहिंजो घर आहे अल्लाह जो घर आहे पोइ जंहिं पंहिंजे घर में घुरायो आहे उन घुराइण वारे खे बख़्शण में देर कान्हे का उन घुराइण वारे खे बख़्शण में देर कान्हे ऐं मुसलमान अण ॾिठो सौदो कर बस देर एतिरी आहे रब रिझाइण सवलो आया रब रिझाइण सवलो आरदो पादो गिचिय में पाए अदा मेरे वठी लगी पालो मोहम्मद परवर के पर जाए अदा रब रिझाइण सवलो आया रब रिझाइण सवलो आरगी पादो गिचिय में पाए अदा मेरे वठी लगी पालो मोहम्मद परवर के पर जाए अदा मुझो अल्लाह ओ दोस्तन में नाज करण वारा ओ माइटन में नाज करण वारा गलत थो वञी दोस्तन खां घुरंदे बिन दफ़न खां पोइ कावड़जी पवंदा त रोज़ थो घुरे ओ जेके तुंहिंजे घुरण ते कावड़जनि उन्हनि सां प्यार थो करी ऐं मुंहिंजो अल्लाह को जॾहिं तूं न घुरंदो हुई त मुंहिंजो रब नाराज़ ऐं मुसलमान उन मुंहिंजे करीम रब जे ज़ात सां प्यार कर अबे अम्मा जे मौजू ते अचण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां थो कहिड़ी त विलायत अॻी मर्दनि खे न मिलंदी आहे अल्लाह जो अहिड़ियूं नेक वानियूं दुनिया ते गुज़रियूं आहिनि जिन खे अल्लाह जी ज़ात पंहिंजे कुर्ब सां नवाज़ियो असां मर्दनि खे त वॾियूं ख़ुशख़बरियूं मिलंदियूं आहिनि पर औरतुनि वीचारनि खे ख़ुशख़बरी कोन मिलंदी आहे दिलि चवे थी उन अल्लाह जे वारनि खे ख़ुशख़बरी ॿुधायां जेके रातिनि जो उथी तहज्जुद जी नमाज़ थी पढ़नि जेके पंहिंजे मुड़सनि जे इज़त खे सॼी ज़िंदगी हिफ़ाज़त में रखनि थियूं जेके औरतूं पंहिंजे मर्द जे हर अमानत जी हिफ़ाज़त कनि थियूं इहे उहे नसीब वारियूं औरतूं आहिनि जिन जे लाइ जन्नत इंतज़ार कंदी आहे जन्नत जन्नत आशिक़ हूंदी आहे दुनिया जन्नत ते आशिक़ हूंदी आहे जन्नत अहिड़े अल्लाह जे नेक सालिह बांधनि ते आशिक़ हूंदी आहे हज़रत ख्वाजा हसन बसरी नाम छा वठा थकिजी पिया हो मुझे ख्याल में अॼुकल्ह ज़मानो ठक ठक जो लगे थो ईअं त थोरो जेकर ॿ टे शेर पढ़ा ऐं ॿ टे नातुनि जा मिसरा पढ़ा ॾाढा ख़ुशि थी वेंदो न ऐं मुसलमानो ई नौजवान लियाकत अली वेठो आहे मूंखां बाद में तव्हांखे गंज नातुनि पढ़ी ॿुधाईंदो मूंखे रब जो क़ुरान पढ़णु ॾियो मुझी दिल चवे थी मुखे रब जो कुरान पढ़ण दियो त मां अल्लाह जो सुनो कुरान करीम पढ़ा ॿ चार खौफ खुदा जो ॻाल्हियूं ॿुधायां त मन हिकिड़े कंहिंजे अखिड़े आली थी पवे त उस्ताद हुज़ूर बख्श मरहूम जे रूह खे भी सुकून मिले उन जे अबे अम्मा जे रूह खे भी सुकून मिले नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर मादी थी न मारुई
मादी थी न मारुई तुझो अल्लाह जो आगे सबने बदन जा दुखड़ा विलायत किथों मिली जो हिक औरत जे हथा उठो अल्लाह वारन जी ॾिसो ॿुधो उन्हनि जी ज़िंदगी ॿुधो उन्हनि जूं करामतूं न उन्हनि जी हक़ीक़त बि ॿुधो उन्हनि खे वंड किथों मिलियो हज़रत बशर हावी खे वंड मिलियो किथों मिलियो वलियत थिया वक़्त जा वॾा कामिल वली थिया निकाह कंदा हुया हथ खणंदा हुया रब जो वाइदो आहे व इंसानी लऊतियन्नहु अल्लाह फरमायो जॾहिं बानो मुंहिंजो महबूब थी वेंदो आहे बस हथड़ा खणंदो आहे पूरा ही कोन कंदो आहे मां रब अॻे ई उनजी दुआ क़बूल करे छॾींदो लेकिन इन मंज़िल ते पहुता कीअं हिकिड़ो ॿुधायां थो हज़रत ख्वाजा हसन बसरी केर हज़रत नालो त ॿुधो अथव बसरे जे रहण वारो हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह तआला अलैह मता समझो त वली अरबी गरीब हुया अमीर घराने जो बचड़ो आ वली अल्लाह को शादी अता फरमाया हज़रत ख्वाजा हसन बसरी रोज सुबह जो सवेल बाजार में भी हदवा खड़ी दौलत खड़ी दवा गरीबन के भी दवा मिस्कीन ते वडी दवा एतरो अल्लाह जे ज़ात ख्वाजा हसन बसरी के नवाज़ियो अल्लाह जे बिना नेमत के वटण भी विरहाइण वारो हस्बे महमूद अज भी अल्लाह जे दौलत के विरहाए रहियो आहे एतिरे में हिकिड़ी नौजवान छोकिरी लगी केर गुज़र कयो जवाब ॾियो न्याणियुनि खे पर्दो करायो मुसलमानो न्याणियुनि खे पर्दो करायो मुसलमानो न्याणियुनि खे पर्दो करायो जेतिरी न पर्दे में इज्जत ऐं बरकत आहे ओतिरी दुनिया जे कंहिं बि शइ में कोन्हे पांजे बच्चन के पर्दो कराइदो त इंशाअल्लाह ताला घर में सुकून रहंदो ए जेको अचण वचण घर में न इनके महफूज कयो पांजे बच्चन के इज्जत ऐं पर्दे सां रखो अल्लाह वॾो घर में बरकत थींदियो पहाड़ी जो माण्हू घणो तवील नथो वञे नौजवान न्याणी गुज़र थी सॼो जिस्म थकियल हुयो फ़क़त अखियूं उन जूं ज़ाहिर हुयूं हज़रत ख्वाजा हसन बसरी बसरे जो अमीर दौलत विरहाए रहियो आहे नेक सालिह माण्हू अल्लाह जे मखलूक के वंडे रहियो आहे उन नौजवान न्याणी जो गुज़र थियो हज़रत ख्वाजा हसन बसरी जी नज़र पइजी वई जीअं नज़र पइजी वई हथ उते बीही विया जन सां दौलत विरहाए रहियो हुयो उन न्याणीअ खे निहारींदो रहियो कुर्सीअ पंहिंजे खे छॾी दौलत पंहिंजे खे छॾी उन न्याणीअ जे पुठियों लॻी पियो जेॾी महिल न्याणीअ ॾिठो त हे जवान अमीराणो बचो आहे मुंहिंजे पोयां लॻो थो अचे बीही पोइ ते निहारे चवे थी तोखे हया नथो अचे न्याणी छा चयो अल्लाह जी नेक बारियूं उन्हनि जी ज़िंदगी ॿुधो अल्लाह जी नेक सालिह माण्हुनि उन नौजवान अमीर जे बचड़े हज़रत ख्वाजा हसन बसरी के चयो छा तोखे खुदा जो खौफ नथो थे तोखे हया नथो अचे त मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे तूं वरी मूंखे ॾिसी रहियो आहे मुंहिंजो पीछो करणु छॾे ॾे न्याणी वरी हलणु शुरू कयो ख्वाजा हसन बसरी पीछो कोन छॾियो पुठियों हलंदो रहियो ॿियो दफ़ो न्याणी बीही वरी चयो ऐं अल्लाह जा बाना हया कर मुंहिंजो अल्लाह तोखे भी ॾिसी रहियो आहे मुंहिंजो अल्लाह मूंखे भी ॾिसी रहियो आहे मूंखे हया थो अचे पंहिंजे रब खां तोखे हया छो नथो अचे लेकिन टियों दफ़ो जॾहिं उहा न्याणी हलण लॻी हसन बसरी बि पोइण लॻो न्याणी घर जे क़रीब पहुची करे पोइ ते निहारे चवे थी ऐ नौजवान खुदा जे वास्ते सच सच ॿुधा उहा कहिड़ी शइ आहे उहा कहिड़ी शइ आहे मुंहिंजे हिन वजूद में जंहिं तोखे दीवानो बनायो आहे हसन बसरी जवाब ॾिनो ऐं अल्लाह जी बानी तुंहिंजे अखियुनि में अल्लाह उहो कजल रखियो आहे उहा ताक़त रखी आहे जंहिं मूंखे मस्त करे
मां तुझी मुराद थी पूरी कया हसन बसरी खुश थी वयो त मुझी रब उम्मीद पूरी करे रहियो आ लेकिन उहा अल्लाह जी नेक बानी जीअं घर में दाखिल थिया सारो कतार रो दिया अम्मा पूछे थी छो थी रोई अबू पूछे तो छो थी रोई जवाब न थी वे मुसल्लो विछाए करे बरकातु नफल अस्तगफार जो पढ़ी करे सारो कतार रोई करे रब के थी चवे ओ मुझा मौला ये अखियों मुखे छोड़ नहीं ये अखियों मुखे छोड़ नहीं जब मुझे अखिन जे करे तो जो नेक मानो नेकी जो कम करे रहो अज मुझे अखिन जे करे अज तो जो मानो तो खातूर थी गयो मुझा मौला मुखे इजाजत दे त ओहे अखियों ही कठी छया जेके तुझे बालन के तो रब खां परे करे रहियो हंदे ऐ मुसलमान अखियों खोल वह नौजवान न्याणी रोते जड़ी मन मुझा दोस्त पाजे हाल खां बेहाल थी दिया पानी के सब लोग कंदिया भेलिया थाली खड़िया मन थाली जे मथा पलड़े ते लिख दिया ऐ हसन बसरी तो के मुझो अचो पयो खपन अचे ही तोहफो कबूल कर ओहे बाजू पई अखियों सोन सान कठी करे थाली में विछी करे थाली जे मथों कपड़ो ॼारे मथों पर्ची दई हसन बसरी ते मोकलियो जियो मौजा हसन बसरी पर्ची मथों लिखी थाली के जो खोली इंसान जो अखियों रंग रंग भरलो दाह निकली गई रड़ियों निकली गयो सारो कतार रुवतो हजरत हसन बसरी वापस वने तो सजी रात रोते तो गुजारे कादे बेईमानी कादे जो खादो पीतो सजी रात रोते गुजरिया अल्लाह के दरबार में तौबा करते गुजरिया जदे सुबह जो फजर की नमाज पढ़ी बस कई दिल में ख्याल तो करे रब खां त माफी वरतब पर जे जो दोही हां उन खां छो न वनी माफी वठी अचा हसन बसरी जी उन कोठ जे करीब पहुतो ॾिठई त को जनाज़ो अची रहियो आ मालूम कई त कंहिंजो आ जवाब मिलियो हिन कोठ जी नेक सालिह न्याणी हुई हिकु अजनबी उन जे अखियुनि जो दीवानो बणिजी वियो उन न्याणीअ पंहिंजे रब जे रज़ा जे ख़ातिर उन नौजवान खे पंहिंजे गफ़लत खां बचाइण लाइ पंहिंजो अखियूं कढी ॾेई छॾियूं त मुंहिंजो सोनो रब मतां नाराज़ थी वञे ऐं मुसलमान अखियूं खोल अल्लाह जो नेक सालिह वारियो कीअं पंहिंजी ज़िंदगी रब जे हवाले थी कनि उन न्याणीअ जो सॼी राति खून वहंदो रहियो उहा न्याणी दुनिया छॾे वई जॾहिं हसन बसरी ॿुधो त उहा न्याणी दुनिया छॾे पई आहे सारो कतार रोंदो आहे कुल्हे काठी थींदो आहे रड़ियूं कंदो थो वञे रोंदो थो वञे दुनिया हैरत में आहे अजनबी रड़ियूं कंदो थो वञे उनखे दफ़न करण खां बाद सॼो ॾींहुं रोंदे दुनिया मोटी वई अचे उनजे मज़ार ते वेही रोअण लॻो अल्लाह जी बानी अल्लाह जे वास्ते मूंखे माफ़ कर कहिड़ो कंदु खणी मां अल्लाह जे दरबार में ईंदुसि रोंदे अखि लॻी वई उन न्याणीअ ख्वाब में दीदार करे चयो ऐ हसन मूं तोखे माफ़ करे छॾियो पर तोखे मुंहिंजे रब बि माफ़ करे छॾियो ख्वाब जे दौरान हज़रत ख्वाजा हसन बसरी उन न्याणीअ खे तो चवे ऐ अल्लाह जी बानी जॾहिं तोखे ख़ुदा एतिरी इज़त बख़्शी आहे त मूंखे का नसीहत कर उन न्याणीअ नसीहत कई ऐं हसन याद रखजां जॾहिं पंहिंजे तन्हाई में हुजी जॾहिं अकेलो हुजी त पंहिंजे तन्हाई में मुंहिंजे रब जो ज़िक्र कंदो रहिजां पंहिंजे तन्हाई में गाफ़िल न रहिजा अल्लाह जो ज़िक्र कंदो रहिजा ऐं जॾहिं माण्हुनि जे विच में हुजी त कसरत सां मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ंदो रहिजा
ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाहि तआला अलैहि उन तौबा जे नतीजे में जॾहिं मुंहिंजा दोस्त ज़ारो क़तार रोता पिया रब राज़ी थी पियो उन मां काथे हुयो ॻोठ जो हिकिड़े चङे मुड़स जो पुटु नेकी जा कम करण वारो अल्लाह उनखे वक़्त जो कामिल वली बनाए जवाब ॾियो ख्वाजा हसन बसरी पढ़ियो त वली ऐं अहिड़ो पढ़ियो जो दरिया जे मथां मुसल्लो विछाए नमाज़ पढ़ंदो हसन बसरी जवाब ॾियो उनखे इहा मंज़िल किथां मिली जो अल्लाह जे हिक नेक बांदगी जे किथां मिली अल्लाह जे हिक नेक बांदगी जे नसीहत सां खबरदार थियो मत इहो सोचो त बस मर्द ई बुज़ुर्ग थींदा आहिनि मर्द ई वली थींदा आहिनि औरतूं न मुंहिंजा दोस्त सच त इहो आहे हिक औरत ते अल्लाह जो एॾो वॾो करम आहे जो मदीने जे साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर फरमायो औरत जॾहिं हामिला थींदी आहे जॾहिं बचड़ो उन जे पेट में हूंदो आहे जॾहिं औरत उहो बचड़े खे जनम थींदी आहे बचड़ो अमड़ जे वजूद मां ॿाहिरि ईंदो आहे जेतिरा दर्द औरत खे ईंदा आहिनि हिक हिक सूर जे एवज़ अल्लाह जी ज़ात उनखे ॾहनि हजन जो सवाब अता फरमाए औरत खे अल्लाह एतिरो फरमान बरदार बनायो केॾो बि बुखार हुजे वेचारी पई हुजे पर मर्द रुई कूड़ जो करे बेचारी पंहिंजी बुखार छॾे उथी पवंदी ये खबर मुंहिंजा घोट तो ॾेखारींदा आहे तोखे चांहि आणे ॾियां तोखे गोरी आणे ॾियां तोखे ॿ टे ज़ोर आया ऐं मर्द माशाअल्लाह केॾो निढा भले निंड अचेसि सार वेचारी खे केॾी बि तकलीफ़ हुजे हुनजो मथो पधो पियो हुजे हा अॼु बहानो कयो थिए अॼु तोखे कम खमड़े हीअं थियो आहे मुस्लमान ईअं न कर जेतिरो घर में हक़ तुंहिंजो आहे एतिरो घर में हक़ औरत जो अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त औरतुन जी इज्जत वो कंदो आहे जेको खुद इज्जत वारो हूंदो आहे औरतुन जी बेइज्जती वो कंदो आहे जेको खुद बेइज्जत हूंदो आहे औरतुन खे इज्जत ॾियो औरतुन खे मोहब्बत ॾियो औरतुन खे प्यार ॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छो त जंहिं घर में हिकिड़ी औरत बि नेक आहे त केतिरे ख़ानदान खे उहा नेक बनाए थी छॾे अल्लाह जी ज़ात तव्हां सां सभिनी खे पंहिंजे बचड़नि जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हाणे जी चयो त अबे अमा जी हिकु ॻाल्हि ॿुधायो त टाइम पूरो थी वियो आवाज़ महसूस कराए थो त से हर तव्हां इजाज़त वठो त फ़क़ीर लियाक़त वीचारा नाल न आहे इहे ई कयूं मुनासिब इहो ई आहे हाफ़िज़ छा कया हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजो बचपन जो दोस्त आहे आप बची कलाकारी भॼी ख़बर न विच में वेठो हो वो फ़क़ीर माण्हू आहे उन मुंहुं में दूर थोरो साइड ते बीहंदो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हिकिड़े अबे अम्मा जा 4 पुट हुया घणा बचड़ा 4 पुट हुया दुनिया जो दस्तूर पहले पुत्र शादी में औलादी थी वयो ए पुत्र शादी में औलादी थी वयो टे पुत्र शादी में औलादी थी वयो चौथो नंढड़ो अञा शादी न थो करे अबो अम्मा कुराड़ा थी वया जेडी मल अबे के थोड़ी तकलीफ थी पति वॾो पुत्र वेठो ए भा के जी मु हिकड़े जो ठीको कोने पति तू भी अची वे परी जने पति हबियो वेठो परी उन टे के जो त मु हिकड़े जो ठीको कोने तू अची वे या ॻाल्हि सची आहे पूरी आहे कदे सोचो थियो त जॾहिं 9 महीना अमड़ जे पेट में अमड़ कंहिं जो वज़न ॿिए खे ॾिनो जॾहिं नंढड़ो है किन कदे गंद कदे अमड़ कंहिं पाड़े वारे खे चयो हिकिड़ी तूं खणी वञ ऐं मुस्लमान खुदा जो ख़ौफ कर अबे अम्मा जी इज्जत कर अबे अम्मा सां इफ़ार कर जेको चौथो नंबर आख़िरी पुटड़ो हुयो उन पंहिंजे भाइरनि जो हाल ॾिसी करे मुसल्लो विछायो अल्लाह जे दरबार में